भाई तव्हां वजन खे चओ छो मां मुंहिंजी जानकारी ॾींदुमि जीअं दादा गोविंद जी ऐं असांजा दीपक जी शिक्षा जे मथां ॻाल्हायूं तव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी तव्हांखे ईअं लॻंदो त सिंधी पढ़ण सां कोई फ़ाइदो कान्हे मां तव्हांखे जानकारी ॾियां मां सिंधी पढ़ी करे अहमदाबाद सतानगर वर्ल्ड ते दूरदर्शन में मां पहिरियों सिंधी ॿार आहियां सिंधी पढ़ी करे उन खां पोइ अॼु तव्हांखे ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधायां सतानगर में हिकिड़ो ॿियो ॿार सिंधी विषय सां पास करे अॼु दिल्लीअ जो असिस्टेंट कमिश्नर ऑफ पुलिस थियो अथव ताजो इहा मिलंदा जी ॻाल्हियूं इन खां पोइ कानपुर जी हिकिड़ी छोकिरी उहा बि सिंधी विषय पास करे अॼु दिल्लीअ जी डिप्टी कमिश्नर ऑफ पुलिस सिंधी समाज लाइ इहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे जो मतिलबु सिंधी विषय सां पास करे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी अॼु मां हुतां जंहिं पोस्ट तां रिटायर कयो आहे एज ए डायरेक्टर सिंधी प्रोग्राम 8 भाषाउनि सां त चवण मतिलबु वर्ल्ड ते मां हुयो मुंहिंजी पोस्ट ख़ाली आहे कोई सिंधी ॿार न ते मां चाहींदुमि तव्हां ॿारनि खे पढ़ायो सिंधी विषय यूपीएससी एसएससी स्टाफ सिलेक्शन कमीशन यूपीएससी जीएससी मां तव्हांखे हैरानी थींदी अॼु रॉ सीबीआई में 4 पोस्टूं अथव सिंधीअ जूं जेके पाकिस्तान में पकड़िया वेंदा आहिनि समगलर या ॿिया उहे छा था ॻाल्हाइनि छा था लिखनि उन्हीअ पोस्ट 4 पोस्टूं ख़ाली 2 पोस्टूं भरियल अलाए टाइम खां 2 पोस्टूं ख़ाली आहिनि ॾाढी वॾी पोस्ट अथव तव्हां ॿारनि खे पढ़ायो यूपीएससी में कॉलेजनि में लेक्चरर ख़ाली पियल पोस्टूं दिल्ली सिंधी अकेडमी में घणी पोस्टूं राजस्थान सिंधी अकेडमी में अहमदाबाद सिंधी अकेडमी तव्हांजे चवण त गुजरात सिंधी अकेडमी हैरान पोस्टूं ख़ाली पियल माण्हू कान ॿियो मुस्लमान उर्दू भाषा सां टॉप लेवल ते था अचनि अॼु सिंधी भाषा लाइ सरकार 2 करोड़ या 3 करोड़ थी कुल बजट ॾे तव्हांखे ॿुधी हैरानी थींदी उर्दू जे विकास लाइ 200 करोड़ कल्ह जो पेपर अथव 200 करोड़ असां ॾिठो जीवन तरंग में मां हैरान आहियां छो इहा कमी असांजी अथव असांजी बजट हुई अॻिले साल में 6 करोड़ मूं इहा ॻाल्हि लिखी मां 4-5 ॾींहं अॻु में असांखे सिंधियुनि खे यूटिलाइज करण न आया साईं असांजी 6 करोड़ बजट हुई हेॾियूं दरबारूं वेठियूं अहिड़ा सुठा माना हिक खां हिकु माण्हू चई सघूं हर सॼे हिंदुस्तान में पर असीं पाण ते निर्भर रखंदा आहियूं पर सरकार ते निर्भर नथा रहूं सरकार वटां न खणण जे करे उहे फंड्स वापसि पिया वञनि हिन दफ़े कोरोना काल जे करे उहा बजट ख़तमु कई वई 2 करोड़ 39 लख सिर्फ़ु मात्र रखी वई अथव हाणे हुन 2 करोड़ 39 लखे में 1.5 करोड़ वेंदियूं पगारूं ऐं बाक़ी लाइट इंडिया बिल ट्रेवलिंग अलाउंस अचण वञण जो ख़र्च हाणे ॿुधायो सिंध जो विकास केरु कंदो छा कॾहिं संत बाबा वासुराम दरबार में कोई संत को सरकार ॾेई वई आहे 5 रुपया उन्हनि भगतनि खे अॻियां वधाइण जे लाइ हे त ॾिसो घनश्याम भगत मोहन कारो हिकु खां हिकु दरबार में पहुचनि था पिया छो इहे सिंधियत जा सचा वाधारो था कनि पिया उहे बि बिना कुझु सरकार खां वठण जे लाइ तंहिंजे करे इहा कमी असांजी हुई असां सरकार में ध्यानु नथा ॾियूं असांजो एको हूंदो न